नाहक हिकिड़ो पुलिस गर्दी करे नादर जमाली खे शहीद कयो वियो आहे। असां इन लाइ निकिता आहियूं। नादर जमाली हिकु ज़मींदार आहे जेको 4-5 हज़ार एकड़ जो मालिक आहे। उनखे हिकिड़ो जुड़तू पुलिस मुक़ाबले में पकड़ी चोरी जे इल्ज़ाम में उनखे गिरफ़्तार करे जुड़तू हिकिड़ो पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे उनखे शहीद कयो वियो आहे। असां उन जो मुज़ामत बि कयूं था ऐं पुरज़ोर अपील बि कयूं था त हिन जी जेका खून आहे, चाहे उहो SSP दादू कातल आहे या त इरिगेशन कॉलोनी जो जज उन में मुलवस आहे, केर बि उन में मुलवस आहे, इन जी जुडिशल इंक्वायरी थियणु खपे। ऐं असांजो इहो मुतालबो आहे त उनखे जेके बि कातिल आहिनि उन्हनि खे केफ़िर केतिरा ताईं पहुचायो वञे। पहिरियों नादर जमाली खे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। असां हिनखे इंक्वायरी असांजी कराए वञे, नादर ख़ान जी खून सां इंसाफ़ कयो वञे। असां आला इख़्तियारनि खां इख़्तियार था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं बेदर्दी सां क़तल कयल नादर ख़ान जमाली खे इंसाफ़ ॾियारियो वञे।